बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जो टॉपिक आहे अपडेट। यूरोप में जॾहिं पहिरियों दफ़ो अख़बारनि बनाइण जी टेक्नोलॉजी निकिती त तुर्क सल्तनत जे मुल्हनि उनखे कुफर करार ॾियारे पंहिंजी क़ौम खे केतिरा ई साल पोइ धिके छॾियो। अहिड़ी तरह ममलूक सल्तनत, जंहिंखे तुर्क सल्तनत जी शिकस्त ॾिनी हुई, उन बि अपडेट हथियारनि यानी तलवारनि बजाए बंदूकुनि ऐं तोपनि खे कुफुर करार ॾेई तलवारुनि सां विढ़ण खे सुनत करार ॾिनो हुयो। इन सल्तनत में सियाणनि इहा पेशन गोई कई हुई त इहा 250 साल हलंदड़ सल्तनत इन ई मज़हबी शिदत पसंदीअ जे ग़लति फ़ैसिले जे करे ज़रूरु शिकस्त खाई तारीख़ बणिजी वेंदी। ऐं थियो बि ईअं, तलवारनि वारा तोपुनि ऐं बंदूकुनि वारनि खां बुरी तरह हाराए विया। नवां हथियार न वठणु, उहे न सिखणु ऐं जंग में उहे इस्तेमालु न करण जो नतीजो इहो निकितो जो उन्हनि जी सल्तनत ई नाबूद थी वई। उन्हनि खे पोइ अहसासु थियो त टेक्नोलॉजी ऐं कुफर जो फ़तवो ॾियणु ऐं पुराणी शइ में चुंबड़ी नई शइ खे तर्क करणु नुक़सानदा आहे। इन ॻाल्हि जे करण जो मक़सदु इहो बि आहे त रुॻो अपडेट लिखण या वेड़ जो न आहे त पहिरियां कलम सां लिखंदा हुआ, हाणे ज़्यादातर कीबोर्ड ज़रिए लिखियो थो वञे, ऐं पहिरियां तलवार सां वेड़ कई वेंदी हुई, हाणे जदीद हथियारनि सां वेड़ कई थी वञे। बल्कि हर शइ अपडेट थिए थी। इन करे एप्पल बणाईंदड़ स्टीव जॉब्स चई वियो, स्टे फूलिश, स्टे हंग्री। हमेशह अॻिते वधंदा रहो, शयुनि खे बहितर बणाइण जी बुख कॾहिं न छॾियो। इन चवणीअ जो मक़सदु असुलु इहो आहे त बेवकूफ़ रहो ऐं इल्म जी बुख तव्हां में हमेशह रहे। कंहिं माण्हूअ जे ज़हन में मथां इहो सुवालु अचे त छा माण्हू बि अपडेट थिए थो? जे अगरि थिए थो त उहो कीअं थींदो? त हिन जो जवाबु इहो आहे त इल्म ज़रिए उन जे इल्म या अकुल में वाध अचणु, उन जो मेंटली अपडेट थियणु आहे। ऐं नई डिजिटल शइ इहा त ईंदड़ वक़्त में उन जा बीमार उज़वा कढी उनखे नवां लोहा या स्टील जा मसनूई उज़वा हया वेंदा। इहो फिज़िकली अपडेट थियणु हूंदो। जॾहिं त मेंटली अपडेट इंसान पुराणे दौर में बि थींदो पियो अचे। ॿोलीअ जो अपडेट हुजणु। कुझु ॾींहं अॻु मां वटि कंहिं माण्हूअ शादी कार्ड मोकिलियो जंहिंमें भेटाईअ जे दौर वारी सिंधी लिखियलु हुई, ऐं हिकु अधु नवां किताब बि मुंहिंजी अखियुनि ॾाढो गुज़रिया जिन में पुराणी सिंधीअ जा अल्फाज़ लिखियलु हुया। उहे मूंखे ई सम्झ में कोन पिया अचनि त पोइ धारियुनि खे कीअं ईंदा। असां चवंदा आहियूं त मुल्क जी क़ौमी ॿोली उर्दू हूंदे बि असां सां धारिया सिंधीअ में मुखातिब थियनि त पोइ असांखे कुझु सम्झ सां लिखणु ॻाल्हाइणु घुरिजे। ॿोलियूं बि अपडेट थियनि थियूं। हिन दौर जो ई मिसाल घणो पुराणो न। इंग्लिश में अपडेट थींदड़ लफ़्ज़ जेकी पहिरियां मक़ामी अमेरिकन ॻाल्हाईंदा हुआ, हाणे उहे लिखत में बि अची विया आहिनि। आई वांट टू बजाए आई वना, गोइंग टू बजाए गोना, गिव मी बजाए गिमी, लेमी गोटा etc। इन्हनि लफ़्ज़नि खे पहिरियां लिखियो न वेंदो हुयो लेटर वग़ैरह में, सिर्फ़ु ॻाल्हाइण में इहे लफ़्ज़ इस्तेमालु कया वेंदा हुया। पर केतिरनि ई जॻहियुनि ते अपडेट सारायो वियो ऐं ॻाल्हाइण सां गॾु लिखियो बि वञे थो। नेवर अपडेट बिकम हिस्ट्री। अगरि तव्हां बि चाहियो था तव्हांजी ॿोली हमेशह ज़िंदा रहे त कोशिशि कयो उनखे अपडेट कंदा अचो। अॼु जी आसान सिंधी जंहिंमें उर्दू ऐं इंग्लिश मिक्स आहे, लिखो ऐं ॻाल्हायो। हर भरू पाण खे मोतबर महसूसु करण लाइ पुराणीअ जो इंतिखाब न कयो। केतिरनि ई तहरीरुनि में मां ॾिठो आहे, मर्द बजाए मर्द लिखियलु हूंदो, औरत बजाए ज़ाल लिखियलु हूंदी, ज़बान बजाए ॾिब लिखियलु हूंदी, जेको अॼोके सिंधी ॿार खे ई सम्झ में कोन ईंदो। हिंदी पुराणी केॾी मट हुई, उन में आहिस्ता आहिस्ता
इंग्लिश ऐं उर्दू जा लफ़्ज़ ऐड कया हुया ऐं हिंदी ख़तमु थियण खां बची वई। वॾी ॿोली उहा आहे जेका पराई ॿोलीअ जा लफ़्ज़ पंहिंजा करे ऐं अपडेट थींदी रहे। अपडेट ऐं जदीद सिंधी ॻाल्हायो। सिंधीअ खे ऑफिशियल बणाइण जी कोशिशि जारी रखो। इन जो ऑफिशियल थियणु इन जी बका आहे ऐं कराचीअ में रहंदड़ कुझु फैमिलियुनि वांगुरु इन खे पंहिंजे ॿारनि सां ॻाल्हाइणु न छॾियो। अपडेट मुतालिक़ कुझु अञा वधीक ॻाल्हियूं जेकी शार्ट करे मां शेयर थो कयां। हक़ीक़त में अपडेट ते अगरि किताबु लिखियो वञे त लिखिजी सघे थो। इंसान जी रहणी करणीअ में ईंदड़ तब्दीलियूं, समाजी अपडेट या ईअं चयो कुझु माण्हू जेके पंहिंजी पुराणी यादुनि जे करे पुराणियूं जायूं रहे उते काई नई शइ न ठाराईंदा आहिनि। मसलन कुझु माण्हू मां ॾिठा आहिनि जेके पंहिंजे पीउ ॾाॾे जी बणायल घर, दुकान या इमारत खे ख़तमु करे उते का अहिड़ी नए दौर सां रिलेटेड शइ न ठाराईंदा आहिनि जिते उन्हनि खे पाण सां गॾु मौजूदा माण्हुनि ऐं ईंदड़ नसुलनि खे फ़ाइदो पए। इन कॉन्सेप्ट खे बॉलीवुड फिल्म भारत में बि ॾेखारियो वियो। तव्हां उहा बि ॾिसी सघो था। पुराणीअ खे ड्राहे नई शइ ठाहे इहो ई हिन ज़माने जी रेस में गॾु या अॻिते निकिरी वञण जो कॉन्सेप्ट आहे। पुराणी यादुनि जो बोझ माण्हू पंहिंजे दिमाग़ मां लाहींदो तॾहिं ई काई नई शइ सोचे सघंदो। बेशक उहे इमारतूं, उहे घर ऐं उहे दुकान जंहिंमें माण्हू जूं यादूं हुजनि उहे ठाहिणु ॾुखिया ज़रूरु हूंदा, पर हक़ीक़त में जेकॾहिं उन्हनि बजाए काई नई शइ ठाहिण में नए ईंदड़ नसुलनि जो फ़ाइदो आहे त उन्हनि खे ड्राहे छॾिजे। इहा ई सही सम्झ आहे। लेट गो ऑफ हू यू वर एंड फोकस ऑन हू यू विल बी। ॻाल्हि कजे टेक्नोलॉजी जी त टेक्नोलॉजी जे लिहाज़ सां कुझु शयुनि जो कमु साॻियो, पर हुननि जो बॉडी शेप अपडेट कयो वियो। जीअं टीवीअ बजाए LCD वग़ैरह टेक्नोलॉजी जूं शयूं घणियूं आहिनि। तव्हां पाण अंदाज़ो हणो केतिरियूं शयूं तव्हां ॾाढो डेली अपडेट थियूं थियनि। जंहिं फेसबुक ठाहियो छा उहो बसि करे वेठो? न, बल्कि उनखे डेली अपडेट करण जे लाइ कमु जारी थो रखे, न त ॿियूं ईंदड़ ऐप उनखे हिस्ट्री बणाए छॾींदियूं। जंहिं नोकिया खे ॿियनि ईंदड़ मोबाइलनि पोइते करे छॾियो। हीअ कोटेशन बि नोकिया जे मालिक जी आहे। नेवर अपडेट बिकम हिस्ट्री। छो जो हिन अपडेट यानी एंड्रॉयड आणण में सस्ती कई हुई। जॾहिं हिन जूं कीपैड मोबाइलियूं उरूज ते हलनि पियूं त हिन वॾाई कंदे एंड्रॉयड में सुस्ती कई। इन सोचियो त हेॾी वॾी मोबाइल माण्हू खीसे में कीअं विझंदा ऐं शीशे वारे कीबोर्ड ते कीअं लिखंदा, पर इहा सोच हिन जी सोच ई रहिजी वई। छो जो अॻिते हली माण्हू अपडेट खे ई वठंदा। इन में को शक कोन्हे कुझु माण्हू अॼु बि इन्हनि कीपैड वारी मोबाइलनि खे ई पसंदि कनि पिया, पर अक्सरियत न। सवारी ऐं हथियार मुताबिक़ अपडेट। सवारी ऐं हथियार पुराणा हुजनि। मां तव्हांखे मथे मुमलूक सल्तनत जे ज़वाल जो कारण ॿुधायो, पर रेड इंडियन जो बि इहो ई आहे। तारीख़ मुताबिक़ हिननि जॾहिं वॾे जहाज़ ते ईंदड़ ऐं सूट पहिरियल फ़ौजी ॾिठा त हैरान थिया, छो जो इन्हनि खे पाण खे खंभ ऐं पता पहिरियल हुया ऐं वॾे जहाज़ खे कॾहिं ॾिठो ई न हुयो। जॾहिं उन्हनि खां जंग ज़रिए यूरोप मां आयल मुहाजिरनि अमेरिका जी नुमाइंदगी खसी हुई त उन जो कारण बि इहो हुयो त जेको पंहिंजे वॾनि खां सिखिया हुया उन में अपडेट न पिया आणनि। साॻियनि ज़रियनि सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि पिया। हर दौर जी सवारी ऐं हर दौर जो हथियार हलाइणु सिखो। अॼोके दौर में ताक़तवर क़ौम ऐं मुल्क उहो आहे जंहिं वटि मज़बूत फ़िज़ाइया ऐं जदीद हथियार हुजनि। तव्हां चओ साईं मूंखे 1900 वारो रिवाल्वर हलाइणु अचे थो, जंहिंजी का वैल्यू अॼोके दौर में कोन्हे। मज़बूत बणिजो, बल्कि पंहिंजी सेफ्टीअ लाइ, या ॿियो तव्हांखे नुक़सानु न ॾेई सघे, ॿियो तव्हांखे दॿाए न सघे। असां ॾिसूं था त कुझु शयुनि में असां खां इंडिया मां आयल माण्हू अॻिते आहिनि। जीअं फैक्ट्रियुनि जा मालिक ऐं बॉस मैनेजर हुननि खे ॾिसंदो। अगरि इन ॻाल्हि जी
तव्हां गहराईअ में वेंदव त असां वटि अञा सरमाएदार बजाए भौतारी निज़ाम आहे। पहिरियां इहे भौतार पंहिंजा जेल ठाहे माण्हुनि ते ज़ुल्म कंदा हुआ। पोइ जॾहिं समाजी तब्दीलियूं अचणु लॻियूं ऐं माण्हुनि में शऊर अचणु लॻो त पोइ बि ख़ुशहाल ऐं ताक़तवर हुजण करे भौतार ई मिनिस्टर थियण लाइ इलेक्शन में बीहंदा अचनि था। मिनिस्टर थियण खां पोइ बि साॻियो ई ओताकी ऐं भौतारी निज़ाम हलाइनि पिया। अगरि तव्हां नज़र कयो त इहे सभु मिनिस्टर इहे साॻा ई आहिनि। उहो आम आदमी तव्हांखे हिननि जे मुक़ाबले में नज़र न ईंदो। कानून बि हिननि जे छुअण में आहे, ॼण अॼु बि साॻियो ई निज़ाम आहे। बारहाड़ीअ समेत सिंध जे शहरी इलाइक़नि ताईं इन्हनि जो असरु आहे। इहो असांजे माण्हूअ खे इंडस्ट्रियलाइज़र थियण जी सोच ई नथो ॾिए त असां में इंडस्ट्रियल ज़ूल में मसालनि, थेलनि, दवाउनि, पाउडरनि ऐं तरह तरह जूं शयूं जेके असां वटि ॿिए तरह जा माण्हू अची उहे फैक्ट्रियूं खोले करोड़े रुपया कमाइनि था, त पोइ असां छो न? छा हू ॿी मख़लूक आहिनि जे हू करे सघनि था, त असां छो न? इंटरप्रेन्योर अपडेट असांखे पंहिंजे समाज में आणणी पवंदी, छो जो असांजे माण्हूअ जो दिमाग़ सिर्फ़ु एतिरो आहे। रेड इंडियन वांगुरु कमाइण जा ज़रिया उहे ई आहिनि जेके असां वॾनि खे ॾिठा। इन ते हिकु क़ुरान जी बि आयत आहे त जेको पंहिंजे वॾनि खे कंदे ॾिठो हुयऊं उहो ई कंदा पिया रहनि। इहा सोच असांखे धारियनि ॾाढो झुकाए थी, जो असांजा केतिरा ई माण्हू उन्हनि जी फैक्ट्रियुनि में उन्हनि जे हेठां कमु कनि था। अहिड़ो रिवाज बणिजी वियो आहे ॼण वॾा अफ़सर सिर्फ़ु धारिया ऐं मज़दूर सिर्फ़ु असांजी क़ौम मां हूंदा आहिनि ऐं कुझु पढ़िया लिखिया बसि असां मां जिन खे अॻिते खयो वेंदो आहे। कमाइण जे ज़रियनि में अपडेट आणियो। असां में सरमाएदार त ख़ासि तौर ते वाणिया हूंदा आहिनि, जंहिंजे करे केतिरा ई माण्हू मज़हबी शिदत पसंदीअ जे करे उन्हनि खे लिफ्ट न ॾींदा आहिनि। सरमाएदारनि जे मुक़ाबले में घणे क़दुरु फैक्ट्रियूं, कंपनियूं अॻियां वॾेरो ई हणंदो, छो जो ख़ुशहाल उहो आहे। असांखे उन जे हणण ते को गर्ज़ न आहे, रुॻो हिन क़ौम खे हिकु क़दम अॻिते खणी वञे। इन खे सम्झायो, इन खे हिन माण्हूअ जो दर्द महसूसु करायो, न त कंपनियुनि जे प्रॉफिट जी हिन खे सम्झ ॾियारो। कराचीअ में अचो, शुरूआति कयो, कुझु सिखियल माण्हूअ खे रखो, भली उन में कुझु धारिया छो न हुजनि। उन्हनि जे हेठां पंहिंजे ॻोठ जा माण्हू रखो जीअं उहे उन्हनि मां सिखी सघनि। जॾहिं तव्हांजा माण्हू उन्हनि मां सिखी वेंदा त धारियनि जो हुजणु न हुजणु हिकु जहिड़ो थी वेंदो। इन सां तव्हांजो तइदादु बि वधंदो। मां उमेद थो कयां त हीअ ॻाल्हियूं अव्हांखे पसंदि ज़रूरु आयूं हूंदियूं। हमेशह अपडेट जे कढ रहो। पंहिंजी मेंटली स्ट्रेंथ खे अपडेट करण लाइ सुठियूं ॻाल्हियूं किताबनि वॾनि ऐं नेट ज़रिए ॿुधंदा ऐं पढ़ंदा रहो। जीअं नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इल्मु हासिलु कयो पींघे खां क़बर ताईं। रीत रिवाज, रस्म, हर शइ तब्दील थींदी सवाइ शरीयत जे। दोस्तो, अपडेट मुतालिक़ कुझु ॻाल्हियूं जेके तव्हांजे ज़हन में आहिनि कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो।